जाना पेपर वाले जने ऊपर में का भारत मेहरबानी भाई जाना पेपर वाले जने ऊपर में का तो क्या mana tuh para भाई अब करो हां इधर अच्छा आखिर उससे कम चेयरमैन खड़ा हो गए हो चेयरमैन भाई भैया ना भाई सभिनि खां पहिरीं त पंहिंजी क़यादत गस्टा सिंध ऐं गस्टा टंडोल यार अदम यार ख़ासकली साहब जो दिलि सां शुक्रिया अदा करियां थो जेको मुंहिंजे मथां इतमाद कयो आहे। ऐं पोइ वरी तालुका झंडूमरी असांजा पहिरां यूनिट्स जेका आहिनि जेका टीचर्स जेका आहिनि हुननि मूंखे मुंतखिब कयो बिना मुक़ाबला सदर ठाहियो आहे हिननि जो बि दिलि सां शुक्रिया अदा करियांसि थो छो त हीअ जेका बि असांजे टीचरनि सां जाइज़ कमु हूंदा इनशाला कानून जे मुताबिक़ रही असां पंहिंजे टीचरनि जा हल मसाइल कराईंदासीं इनशाला ताला। अकेले जी जीत कोन्हे हीअ जीत गस्टा जी जीत आहे हीअ उस्तादनि जी जीत आहे हीअ जेका जीत जेका थी अॼु बिना मुक़ाबला जेका इलेक्शन खटिया आहियूं पाण हीअ सभु उस्ताद खटिया आहिनि अफ़लातून अकेलो कोन खटिया जीअं गस्टा